असां ॻोठ खां बेघर आहियूं। जिन साॻे ॻोठ में असांखे रहणो आहे, सांवल ऐं चाकर खान खे मारणो ई पवंदो। अदा इन ॿिन्ही खे मारण असांजे वस खां ॻाल्हि ॿाहिरि आहे। बाक़ी हा, असां हिन सां ॻाल्हियूं करे सघूं था, इन्हनि सां ठाह करे सघूं था। ठाह कीअं कयूं इन्हनि सां? असां परे निकिरी चुका आहियूं, ठाह नथो थी सघे। केरु आहे? हसीना बेगम। साफ़ सिधो चई छॾीसि त असां तुंहिंजी का बि मदद न कंदासीं। सब्र कर, ॻाल्हायांसि थो। जी चवां हसीना बेगम, सोचण त तोखे घुर्जे। छा तूं सच में मूंसां निकाह कंदीअ? तूं परेशान न थी, मां अदा खे पाण राज़ी करे वठंदुसि। छा थी चवे? अदा तूं राज़ी थी वई आहे छाजे लाइ? निकाह लाइ। कहिड़ो थियो ई कल्ह थिड़ी अथई। माई तोखे अलाए कहिड़ियूं पटियूं पढ़ायूं, छाती लाइ राज़ी थी वई आहे? अहिड़ा ॻियाड़ी वारा बूटण तोसां यादि कंदे इहे पंहिंजे दिमाग़ मां कढी छॾ। तूं आख़िर हिन ॻाल्हि खे सम्झी छो नथो? इहा माई हिन क़ाबिल न आहे जो तूं हुन सां शादी करीं। अदा मां सॼी ज़िंदगी हिन माई खे पंहिंजी ज़ाल बणाए कोन रखंदुसि। हाँ, बाक़ी ॿियो तूं छा कंदेसि? अदा हिन वक़्तु हसीना बेगम वटि करोड़ रुपया पियल आहिनि। पहिरियां माण्हू सां निकाह कंदुसि, पोइ हुनखे पंहिंजी ज़ाल बणाए इहा सॼी मिल्कियत पंहिंजे कब्ज़े में कंदुसि, पोइ हुन निभागी खे घुटो ॾेई मारे छॾींदुसि। माई एतिरी बेवकूफ़ न आहे जो तोसां शादी करण खां पोइ सॼी मिल्कत तुंहिंजे नाले करे छॾे। पहिरीं इहो त सोच, चाकर खान हुनखे मिल्कत मां कुझु ॾींदो सही? अदा पहिरियां ईअं था कयूं, इन माई खे न क़ैद मां कढी आज़ादु था करायूं ऐं हिनखे पाण वटि रहायूं था। पोइ वेही पाण में सलाह कंदासीं त हिन माई जो छा करिणो आहे असांखे। तूं पहिरीं हुन सां ॻाल्हा त उहा बंगुले मां कहिड़ी ट्रिक सां निकिरंदी। ईअं न थिए त हूअ माई असांखे माराए। अदा हिन वक़्तु हू पाण शुरन में आहे त असांखे फासाइण जो ख़्यालु कीअं रखंदी? वरी बि हिन ॻाल्हि जो मां ख़्यालु रखंदुसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।